जेके शहीद जी उन याद खे ताज़ो करण था चाहियो, जेके शहीद जी उन याद खे याद करण था चाहियो, हथ मथे करे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। माशाअल्लाह, अल्लाह से तव्हांजे इन हथनि करण खे पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल फरमाए। साईं हिज़्बुल्लाह रब्बानी सिर ते ताज रखल कानी, सिर ते ताज रखल कानी। साईं हिज़्बुल्लाह रब्बानी सिर ते ताज रखल कानी। मुर्शिद मोहम्मद शाम रोटी, मुर्शिद मोहम्मद शाम रोटी बुनियाद रखो मेरे वार। मुर्शिद मोहम्मद शाम रोटी बुनियाद रखो मेरे वार। 70 साल खाए में बता जो चल रुस्तारन सा सरशार। 70 साल खाए में बता जो चल रुस्तारन सा सरशार। जब शहर में इल्म जो मरतबा आए कदीमी मेरे वार। 70 साल खाए में बता जो चल रुस्तारन सा सरशार। 70 साल खाए में बता जो चल रुस्तारन सा सरशार। विर्द बुखारी सुनन नसाई फिक़्ह अहमद के रहनुमाई, फिक़्ह अहमद के रहनुमाई। विर्द बुखारी सुनन नसाई, विर्द बुखारी सुनन नसाई। फिक़्ह अहमद के रहनुमाई, फिक़्ह अहमद के रहनुमाई। सर्फ नहवाए इल्म दबजे, सर्फ नहवाए इल्म दबजे सिखण सोनो आधार। 70 साल खां इल्म बता जो चंद सितारन सा सरशार। 70 साल खां इल्म बता जो चंद सितारन सा सरशार। माहिर हिते उस्ताद रहल था, जेके पया तदरीस ॾियनि था, जेके पया तदरीस ॾियनि था। माहिर हिते उस्ताद रहल था, जेके पया तदरीस ॾियनि था, जेके पया तदरीस ॾियनि था। मुफ्ती आलिम हाफ़िज़ कारी, मुफ्ती आलिम हाफ़िज़ कारी। हिते अभियनि था हर साल प्यार। 70 साल खां इल्म बता जो, 70 साल खां इल्म बता जो चल रुस्तारन सा सरशार। जग शहर में इल्म जो मरकज़ आहे कदीमी निर्वार। 70 साल खां इल्म बता जो चल रुस्तारन सा सरशार। भाऊ हमादुल्लाह सदुल्लाह आरी नई मुसफ़ीउल्लाह, आरी नई मुसफ़ीउल्लाह। ओ पंडाल में वेहण वारा तुम भी त चओ सुभान अल्लाह। भाऊ हमादुल्लाह सदुल्लाह आरी नई मुसफ़ीउल्लाह, आरी नई मुसफ़ीउल्लाह। अगे नात खान नातो चवंदा ते मदरसे जूं हीरा नाला विझंदासीं त उहे असांजे घोर घोरींदा। लॻे थो उनखे निंड वठी वई आहे। चवणो सुभान अल्लाह। मां तव्हांखे चवां थो तव्हां सुभान अल्लाह कयो, तव्हां भले घोर न ॾियो। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। भाऊ हमादुल्लाह सदुल्लाह आरी नई मुसफ़ीउल्लाह, आरी नई मुसफ़ीउल्लाह। साईं हिज़्बुल्लाह जो फर्ज़ंद, साईं हिज़्बुल्लाह जो फर्ज़ंद। हर हिकु आहे ख़िदमतगार। 70 साल खां इल्म बता जो, 70 साल खां इल्म बता जो चल रुस्तारन सा सरशार। जग शहर में इल्म जो मरकज़ आहे कदीमी निर्वार। 70 साल खां इल्म बता जो चल रुस्तारन सा सरशार। 70 साल खां इल्म बता जो चल रुस्तारन सा सरशार। 59 साल खां जलसो थिए थो, बातिल शर्मंदो बणिजे थो।
लगे तो मां पाड़े जो है तव्हांखे क़दुरु न आहे हिन दम जेकॾहिं मां बलोचिस्तान में चवां त सभु उथी बीह करे चवंदा सुभान अल्लाह कुझु निभायो बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह कि तव्हांजी इहा पोज़ीशन रहंदी त पोइ ईंदड़ साल मां त पोइ हिन प्रोग्राम में नातू ईंदे चवां न के ॿिए खे प्रोग्राम ॾियां बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह शहर में इल्म जो मरकज़ आहे क़दीमी निर्वार 70 साल खां इल्म बका जो चंद सितारनि सां सरशार सिंध बलोचिस्तान जे अंदर हिन जो फैज़ हले थो अक्सर हिन जो फैज़ हले थो अक्सर एॾो मां ॾाढर सिंधी में प्रोग्राम ते पुछो न काथे जो मां चयो चक जो जे मौलाना हिज़बुल्लाह साहब सुञाणे वठो हा चओ त मां मदरसे में पढ़ी आहियां सुभान अल्लाह सिंध बलोचिस्तान जे अंदर हिन जो फैज़ हले थो अक्सर हिन जो